विगह कोट क़दीम दौर में सिंध जो हिस्सो हो ऐं मौजूदा वक़्त में हिन जा आसार पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे सरहद वारे इलाइक़े में हिंदुस्तान जे कब्ज़े हेठि कच्छ जे रण में मौजूद आहिनि। ही इलाइक़ो पाकिस्तानी सरहद खां 2 किलोमीटर अॻिते आहे। विगह कोट सूमरनि जे तख़्तगाह जे हवाले सां घणो मशहूर आहे, पर जदीद तहक़ीक़ मुताबिक़ ही माॻ सिंधु माथिरी जी क़दीम तहज़ीब सां गहरो ताल्लुक़ रखे थो ऐं ही माॻ सूमरनि जे दौर खां घणो आगाटो आहे। माहिरनि खे हिते खोटाई दौरान पुराणा टामे जा सिक्का, चांदी जा सिक्का, पत्थर जा ठहियल ज़ेवर, क़ीमती पत्थर, हीरा मोती, पत्थर दा जंड, इंसानी ढांचा ऐं ॿियो घणो सामान मिलियो आहे। हिते क़दीम महल माणिनि जे आसारनि सां गॾोगॾु ॿिनि क़दीम क़िलनि जा आसार पिणु मौजूद आहिनि, जिन खे ॾिसी इन ई ॻाल्हि जो अंदाज़ो बख़ूबी लॻाए सघिजे थो त ही ख़ित्तो घणो सुधरियल तहज़ीब याफ़्ता, खुशहाल ऐं दिफ़ाई लिहाज़ खां पिणु मज़बूत हो। विगह कोट जे आसारनि ते कयल तहक़ीक़ मुताबिक़ ही माॻ कंहिं हिकु दौर सां ताल्लुक़ नथो रखे, बल्कि हिन माॻ ते मुख़्तलिफ़ दौर गुज़रिया आहिनि। हितां खोटाई मां मिलंदड़ शयुनि जो कच्छ में मिलंदड़ सिंधु माथिरी जी तहज़ीब सां ताल्लुक़ रखंदड़ हिकु ॿिए शहर ढोलावीरा सां गहरो नातो आहे। विगह कोट जे वेझो ई मियां ग़ुलाम शाह कलोड़े जी दरिया ते ॿधायल बंद जा आसार पिणु मौजूद आहिनि, जेको मियां ग़ुलाम शाह कलोड़े कच्छ जे राजा खे सेखत ॾियण लाइ ॿधायो हो। कुझु मौरख़नि जे नज़दीक विगह कोट खां कुझु किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते जंहिं बंद जा आसार मिलिया आहिनि, उहो मियां ग़ुलाम शाह कलोड़े जो ॿधायल बंद न, बल्कि ख़तरनाक धरती धोॾ सबबि वजूद में आयल बंद आहे, जंहिं न सिर्फ़ विगह कोट समेत कच्छ जा केतिरा ई शहर तबाह करे छॾिया, बल्कि ज़मीन जी तबई सूरत ई बदिलाए छॾी। तारीख़ जे किताबनि में विगह कोट जो ज़िक्र सूमरनि जे तख़्तगाह तौरु मौजूद आहे, जॾहिं त उन खां पहिरीं जो को तफ़सीली दास्तान मिली न सघियो आहे। पर सूमरनि जे हवाले सां बि कई रिवायतूं बयान कयूं वञनि थियूं। जनाब इकराम सागिर अब्बासी पंहिंजे किताब तारीख़ जे कटहरे में लिखनि था त विगह कोट पहिरीं गुजरनि जे कब्ज़े हेठि हो, बाद में दोदे पहिरें, जंहिंखे तारीख़ में दोदे कारे जे नाले सां सुञातो वञे थो, विगह कोट खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणे गादी जो हंधु बणायो। काको भीरू मल महरचंद अडवाणी पंहिंजे किताब सिंध जे हिंदुनि जी तारीख़ में लिखनि था त सूमरो ऐं वेगो 2 भाइर हुआ, जिन सूमरनि जी साहिबी जो बुनियाद विधो। संदुन दौर में कच्छ जी राय जो जोड़ायल हिकु कोट, जेको कच्छ जे ऋण में मौजूद हो, उहो कोट वेगे हथ कयो, जो संदुस नाले पुठियां वेगा गढ़ ऐं विगह कोट सॾिबो हो। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच पंहिंजे किताब सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ में इहा रिवायत बयान कनि था त बरहमण आबाद जे हाकुम राजा दलो राय विगह कोट दोदे कारे खे ॾिनो हो, जेको दलो राय जो ॾोहटो हो। तारीख़ जा आलिम लिखनि था त सूमरा दरियाई फेरगेर सबबि पंहिंजा तख़्तगाह तब्दील कंदा रहिया हुआ। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच साहिब पंहिंजे किताब सिंधी ॿोली जे मुख़्तसर तारीख़ में लिखनि था त सिंधु दरिया जे रुख़ मटाइण वारो वाक़ियो सूमरनि जी हुकूमत जे शुरूआती दौर में थियो, जंहिंखां पोइ विगह कोट खे छॾे अची पिराण फाट जे 2 आबी वारा पट वसाया, जिते ठरी ऐं रूपा संदुस ताक़त जा मर्कज़ बणिया। जनाब M.H. पंवर साहिब पंहिंजे किताब सिंध जी रेजाणी तारीख़ जा
6000 साल में लिखनि था त सूमरनि सिंध में मंसूरा खां पोइ ठरी खे पंहिंजो तख़्तगाह बणायो, जंहिंखां पोइ वरी मुहम्मद तूर ऐं पोइ ठटे खे पंहिंजो गादी जो हंधु बणायो। पर पंहिंवर साहिब हिन किताब में विॻह कोट जो ज़िक्र कोन कयो आहे, पर हिकु ॿिए किताब पीरायती सिंध कथा में लिखियो अथनि त सूमरनि दरियाई फेर सबबु ठरी ऐं विॻह कोट जे फिटी वञण खां पोइ मुहम्मद तूर खे नऊं गादी जो हंधु बणायो। तारीख़ मासूमी वारो साहिब ठरी ऐं विॻह कोट ऐं मुहम्मद तूर खे हिकु ई वक़्त में गादी जो हंधु लिखियो आहे। जनाब M.H. पंहिंवर साहिब मासूमी जी हिन ॻाल्हि खे मञण खां इनकार कनि था। पाण लिखनि था त सूमरनि जूं ही 3 राजधानियूं आबी फेर सबबु ठहियूं, इहे सभु हिकु ई वक़्त में नथियूं थी सघनि। सूमरनि जी साहिबी जी तारीख़ पूरी तरह चिटी न आहे, जो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जे बयान मुताबिक़ सूमरनि जी तारीख़ ते एॾा त तारीख़ पर्दा पियल आहिनि, जिन जो नज़ीर शायदि ई कंहिं मुल्क या क़ौम जी तारीख़ में मिली सघे। साॻे नमूने सूमरनि जी तख़्तगाह विॻह कोट जी क़दीम तारीख़ मुतालिक़ बि तफ़सीली तहक़ीक़ न थी सघी आहे। मौजूदा वक़्त में ही हिंदुस्तान जे कब्ज़े हेठि अचे थो ऐं हिंदुस्तान जी क़दीम आसारनि वारे खाते हिन ते मामूली तहक़ीक़ कई आहे। जेकॾहिं हिन इलाइक़े जी हिकु बहितर ऐं लाभाइती तहक़ीक़ कई वञे त हूंद सिंध सुहारी जी क़दीम तारीख़ सां ताल्लुक़ रखंदड़ हिकु अहम माग़ मुतालिक़ वॾो इल्मी ख़ज़ानो निकिरी निर्वार थिए।